घड़ा मामा खे आगाह काठोड़ भरिसां वाटर पार्क में अगवा थी वियल 2 वरनि जो ॿारड़ो मुहसिब के मेमणगोठ पुलिस हैदराबाद में बाज़ियाब कराए वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, मेमणगोठ पुलिस हैदराबाद जे लतीफ़ाबाद में कार्रवाई करे औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस औरत जवाबदार नाज़िया वकास ऐं फैसल के गिरफ़्तार किया है। तव्हांखे ॿुधायूं पिया, गॾा मां काठोड़ भरिसां वाटर पार्क में अगवा थी वियल 2 वरनि जो ॿारड़ो मुहसिब के मेमणगोठ पुलिस हैदराबाद में बाज़ियाब कराए वरितो आहे। मेमणगोठ पुलिस हैदराबाद के लतीफ़ाबाद में कार्रवाई करे औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राब्तो किया है गड़ा में मंजूर सोलंकी सां। मंजूर आगाह कजो। जी, मेमणगोठ थाने जी हद काठोड़ वेझो पार्क में जेको आहे वाटर पार्क में अगवा थियल ॿारड़ो हैदराबाद जे लतीफ़ाबाद में पुलिस जेको आहे बाज़ियाब करायो आहे। SHO मेमणगोठ अतीक जो चवणु आहे त मुसीब वलद अब्दुल मुईज़ खे हैदराबाद जे लतीफ़ाबाद में जेको आहे बाज़ियाब करायो आहे, जॾहिं त हिक औरत नाज़िया वकास ऐं फैसल खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उहा गाॾी बि बरामद कई वई आहे जंहिंमें ॿार खे खणी ऐं अगवा करे विया हुया। ऐं उन्हनि जो चवणु आहे त FIR कटण ॾियण खां बाद में असां कार्रवाई करे जेको आहे टेक्निकल बुनियादनि ते जेको आहे ॿार खे असां बाज़ियाब कयो। ठीक है मंजूर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां गॾु।